रिपोर्ट अहमद दादू में खदड़न फ़कीरन जे गुरु जो खदड़े फ़कीर गुलज़ार सोलंकी मथां ज़ुल्म जी इंतहा करे छॾी। खदड़े फ़कीर गुलज़ार सोलंकी ॿुधायो त मुंहिंजो घर शाहजहान पार्क वटि आहे। खदड़नि जे गुरु फ़कीर हमीद मेमण मूंखे चयो शादी मुरादी ते था हलूं त पोइ मूंखे होटल ते वठी वञी चांहि में नशो ॾेई मुंहिंजो नफ़्स कटे छॾियो। खदड़े फ़कीर गुलज़ार सोलंकी चयो त खदड़नि जे गुरु हमीद मेमण वटि मुंहिंजो ॿ मेहूं बि आहिनि जेको मूंखे वापसि बि नथो करे मां पंहिंजो इलाजु करायां। मूं वटि पैसा बि न आहिनि। खदड़े फ़कीर गुलज़ार सोलंकी SSP दादू खां मुतालबो कयो त मूंसां इंसाफ़ कयो वञे। खदड़नि जे गुरु हमीद मेमण ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में मां पाण खे ॿाहिरि ॾेई साड़ींदमि। नौशरो फिरोज़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ज़ुल्फ़कार अली ट्रगर जी रिपोर्ट मुताबिक़ गंबट में प्यार जो परिणो कंदड़ जोड़ो तहफ़ुज़ लाइ मीडिया सेंटर पहुची वियो। तहफ़ुज़ जो मुतालबो गंबट भरिसां अगड़ा जे रहवासी प्यार जो परिणो कंदड़ जोड़े सुमेरा गुल संदसि मुड़ुस अमजद अली गलाल सां गॾु मीडिया सेंटर पहुची ॿुधायो त असां कंडियारो कोर्ट सगोरीअ में हक़ निकाह कयो आहे। जेका ॻाल्हि असांजे वारसनि रियाज़ गलाल, नेमतुल्लाह गलाल ऐं अब्दुल गनी गलाल ऐं ॿियनि खे पसंदि न आई, उन तां कावड़जी हू असांखे जान खां मारणु घुरनि था। असांखे संदन मां जान जो ख़तरो आहे। ख़दशो आहे त असांखे क़तल कयो वेंदो। उन्हनि आला अख़्तियारनि SSP ज़िला खेरपुर, DSP गंबट ऐं SHO अगड़ा खां मुतालबो कयो त ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर न्यूज़ सैदाबाद शहर अंदर चोरिन ऐं फुरन जी वारदातुनि में घटिताई न आई आहे। इंतज़ामिया अमन करण में नाकाम बणिजी वई आहे। न्यूज़ सैदाबाद पुलिस स्टेशन जे साम्हूं रेलवे कॉलोनी में MQM न्यूज़ सैदाबाद जे अॻवान ऐं प्राइमरी टीचर मरूम राजा राजपूत जे घर अंदर फजर जे वक़्तु 4 नामालूम फोरू भिति टपी दाख़िल थिया ऐं घर अंदर सुतल औरतुनि समेत ॿारनि खे सख़्त मारकुट करण बाद उन्हनि खे घर जी हिक कमरे में बंदि करण खां पोइ कमरे अंदर पियल अलमारी जा ताला टोड़े करोड़े रुपयनि जो सोन ऐं सोना ज़ेवर, लखे रुपया कैश पैसा ऐं कपड़नि जा अणसिबियल नवां वॻा ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फोरू आसानी सां फ़रार थी वियो। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर मटियारी ज़िले जे सीनियर सहाफ़ी अब्दुल गफूर मेमण, अदा भाउ मोहम्मदीन इशफाक बुलेदी, अली कासिम ऐं अली हैदर मलाजुन मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ प्रेस कल्बन खैबर अडेरो लाल स्टेशन, अडेरो लाल विलेज, मटियारी मीडिया सेंटर, मटियारी मीडिया हाउस जे सहाफ़िन आसिफ अली मल्ला, अज़ीज़ गुल खैबर, GM बाबू, ख़ासकेली अब्दुल गफूर, मोरो फ़कीर सिकंदर साहिवाल, अयाज़ हाशमानी, कामरान मेमण, तामीर लाखो, अब्दुल गफूर मल्ला, फरहान शेख, अवैस गुल मेमण, इफ्तिखार मेमण, अता छुटो, सज्जाद मेमण ऐं ॿियनि सां प्रेस क्लबनि ते मुलाक़ातूं कयूं ऐं ज़िले जे सहाफ़िन खे दरपेश मसइलनि खे हल कराइण जे लाइ हिक नई तंज़ीम पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स PFUJ जो मटियारी ज़िले में बुनियाद विझण ऐं तंज़ीम साज़ी बाबति सलाह ऐं मशवरा कया विया, जंहिं ते समूरे ज़िले जे सहाफ़िन खे हर ताउन करण जो यकीन ॾियारियो ऐं साणनि गॾु हलण जो वचन पिणु कयो। मेहर रिपोर्ट मीडिया सुमरो मेहर जे ॻोठ ठारू ॾेपर जे रहवासी 2 नौजवान जा सऊदी अरब में क़त्ल जे इल्ज़ाम हेठि सरकलम। मेहर जे ॻोठ ठारू ॾेपर जे रहवासी 2 नौजवाननि अब्दुल गफ़ार ॾेपर ऐं इरशाद ॾेपर जा सरकलम कया विया। मालूम थियो आहे त मेहर वासी नौजवाननि ते 2010 में हिक बांग्लादेश जे रहवासी खे क़त्ल कयो हो, जंहिं बाद 2 नौजवान जेल हवाले कया विया हुआ। 14 साल जेल काटण ऐं बार माफ़ी नामे जी दरख़्वास्त बावजूद मक़तूल जे वारसनि खून माफ़ न कयो, जंहिं बाद 2 नौजवाननि खे अॼु सज़ा तौर सरकलम कयो वियो। 2 नौजवाननि जे ग़ाइबाना जनाज़ा जी नमाज़ मेहर भरिसां ॻोठ ठारू ॾेपर में अदा करे तॾो विछायो वियो आहे। सज़ा आयल 2 नौजवान शादीशुदा हुआ। नौजवान अब्दुल गफ़ार खे 3 पुटनि जो औलाद हो, जॾहिं त नौजवान इरशाद खे 1 न्याणीअ जो औलाद आहे। शिकारपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। रियाज़ अली मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर में सहाफ़ी वहीद बिरोही ऐं समाजी ख़िदमतकार साजिद पठान जी सालगिरह तक़रीब अदीबनि पारां भरपूर नमूने शिरकत, शानदार भेटा ऐं तोहफ़ा पेश कया विया। शिकारपुर अदबी ऐं समाजी फोरम पारां सिहत ऐं सहाफ़त जे 2 सरगर्म ऐं सुलझड़नि साथियुनि साजिद पठान ऐं वहीद बिरोही जे वारिस मेडिकल सेंटर ते कड़ी अताम मंदिर शिकारपुर में 38 सालगिरह मल्हाई वई। उन मौक़े ते ॼाणायल 2 दोस्तनि नाले वारनि लेखकनि, अदीबनि ऐं शाइरनि सां गॾिजी पंहिंजी सालगिरह जो केक काटियो ऐं सूखड़ियूं वसूल कयूं। तक़रीब खे नसीम बुखारी, हमीर चांडियो, साईं अनवर अली सूमरो, साईं ग़ुलाम अली गुल मेमण, सलीम सूमरो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सहाफ़त ऐं सिहत जा शोबा इंसानी ज़िंदगीअ जी अहम ज़रूरत आहिनि।
जिन में वहीद बिरोही ऐं लाला साजिद पठाण पाण मल्हाए समाज जी जेका सेवा कई आहे सा ॿियनि लाइ बि सही वाट वारो सोजरो साबित थियणु घुरिजे। खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर लागोट कमाल बबर बिरादरीन में पाण में ज़मीनी पुराणो तकरार हलंदड़ो जेको राति ॿीहर भड़की उथियो। सॼी राति ॻोठ मथां फायरिंग हलंदी रही। नेठ अॼु सुबुह जो बबर बिरादरी हिक ॿिए मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में अमानुल्ला उर्फ अमी मोहम्मद बबर खे टंग ॻिची ऐं छातीअ में गोलीअ जा छेरा लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मीअ खे रूरल हेल्थ सेंटर खैबर आंदो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद खेसि सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कयो वियो। ॿिए पासे ज़रियनि मूजिबि त सेखाड़ पुलिस फायरिंग वारी जाइ ते न पहुची सघी, जॾहिं त ज़मीन ते अञा फायरिंग जारी आहे। खैबर मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। अज़ीज़ गुल खैबर जी रिपोर्ट मुताबिक़ खेबरानी थाणे जे हद में ज़हरीले कचे शराब जो विकिरो सरेआम जारी। कचो शराब वापरण सबबि केतिरा ई ख़ानदान उजड़ी विया, पर खैबर जे काफ़ी इलाइक़नि में कचे शराब जो कारोबार बंदि न थी सघियो। कचो शराब विकिरो कंदड़ बिना कंहिं डप ख़ौफ़ जे शराब मोटरसाइकिलुनि ते विकिरो करणु लॻा। ॿिए तरफ़ नशे में धुते मवालनि पारां शरीफ़ शहरनि ऐं वाट वींदड़नि सां गार गंद करण बि रोज़ जो मामूल बणियल आहे। केतिरा ई नौजवान कचे शराब जा आदी बणिजी घर भातियुनि पाड़े ऐं समाज लाइ ॾचो बणिजी विया। कचे शराब जे सरेआम वाइपे सबबि नंढा नंढा मासूम ॿार बि कचे शराब जा आदी बणिजी विया आहिनि। खैबर जे शहरनि SSP मटियारी SHO खेबरानी खां मुतालबो कंदे चयो त खैबर ऐं उन जी पसे गिरदाई जे नौजवाननि खे वधीक हिन ज़हर खां बचायो वञे ऐं कचे शराब जो कारोबार कंदड़नि ख़िलाफ़ फ़ौरन क़ानूनी कार्रवाई करे कचे शराब जो कारोबार मुकमल बंदि कराए इज़्ज़तदार शहरनि जी परेशानी ख़त्म कई वञे। सकरण सचल कॉलोनी सकरण के रहवासी शेर खान शेख पंहिंजी घरवारी हुस्ना ऐं मामे अनवर शेख सां गॾु सकरण प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान इल्ज़ाम हणंदे चयो त आऊं पंजमोरी खां वापसि अची रहियो हुयसि त रोशन शेख मूं ते हमिलो करे धक हयां, जंहिंमें आऊं ज़ख़्मी थी पियसि। जंहिं बाद मूं सकरण थाणे ते NC दाख़िल कराई। हिन चयो त हू हिन वक़्तु सकरण थाणे ते गिरफ़्तार आहे। हिन चयो त रोशन शेख जी मासी बीबी शेख ऐं गुल हसन शेख जे चुर्च ते मूं ते तशदुद कयो वियो आहे ऐं हिननि मूंखे मौतमार धमकियूं पिणु ॾिनियूं आहिनि। हिन आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त असांखे जान जो ख़तरो आहे, उन करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर भीड़शाह में मुख्तियार कार हालात जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ शहरीन रोड ते निकिरी आया एहतजाज करे पाण साण जो चिता ॾिनो वियो। भीड़शाह पब्लिक स्कूल साम्हूं अल मदीना कॉलोनी जे रहवासियुनि पारां घर ख़ाली करण जी नोटिस मिलण बाद मुज़ाहिरो करे दंबूरा चौक ते सख़्त नारेबाज़ी कई वई। शफ़ी मोहम्मद लाखो, हाफ़िज़ तालिब हुसैन जलवाणी, अनवरुद्दीन सलीम हिंगोरो, गुल मोहम्मद लंजवाणी, औरंगज़ेब नज़ीर अहमद रंग, ग़ुलाम नबी लाखो ऐं ॿियनि जी अॻवानी में चौदगी रोड ऐं दंबूरा चौक ते मुख्तियार कार हालात जे ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। रहवासियुनि जो चवणु आहे त असां पैसनि एवज़ प्लाट ख़रीद करे कॉलोनी ठाही आहे, लिखत मौजूदु आहे, के बि कब्ज़ा न आहिनि। भीड़शाह शहर सिटी सर्वे न आहे, जंहिं करे खाता कंहिं वटि बि मौजूदु न आहिनि। मुख्तियार कार हालात 2 ॾींहंनि जी मोहलत सां नोटिस ॾेई ग्रेड स्टेशन जी मंज़ूरी ॾेखारे असां ग़रीबनि खे घर ॾियण बदिरां बेघर करणु चाहे थो, जेका सभई रहवासियुनि सां ज़्यादती आहे। असां कंहिं बि सूरत में पंहिंजा घर ऐं कॉलोनी ख़ाली न कंदासीं। ज़ुल्म ऐं ज़्यादती बंदि न कई वई त पंहिंजे बचड़नि समेत पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। सिंध हुकूमत ऐं तक मां चूंडियल नुमाइंदा असां सां थींदड़ ज़्यादतियुनि जो नोटिस वठनि ऐं बेघर थियण खां बचाए वञे। ॿी सूरत में क़ौमी शहर ते बि धरणो हयो वेंदो। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोटकी में पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ टामरी बिरादरी जे मर्दनि, औरतुनि ऐं मासूम ॿारनि जो पाक किताब खणी पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। घोटकीअ जो न्यू बस टर्मिनल वटि वेठल B सेक्शन घोटकीअ जी पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे सख़्तु नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन चयो त 9 ॾींहं अॻु असांजे नौजवान खे DSP घोटकी राणा नसरुल्ला B सेक्शन SHO अनवर शर, वॾो मुंशी इमदाद सावंत ऐं ग़ुलाम अली बल्लू होटल ते वेठल नौजवान अली नवाज़ खे खंबे खणी विया, जंहिंजा CCTV फुटेज सोशल मीडिया ऐं असां वटि मौजूदु आहिनि। कोर्ट में पुलिस ख़िलाफ़ पटिशन दाख़िल करण बाद ओबावड़ो जे रेती थाणे ते 3 किलो चरसणी कूड़ो केस दाख़िल करे नौजवान खे ज़ाहिर कयो वियो। एहतजाज कंदे संदसि वारसन भाउ शाहनवाज़ टामरी, संदसि अमर नूरजान, घरवारी माई गुलशन, मासूम ॿारनि आसिफ़ टामरी, काशिफ़ टामरी ऐं ग़ुलाम कादिर टामरी अदलिया ऐं DIG सखर IG सिंध खां मुतालबो कयो त पुलिस जे हिरासत करण ऐं असांजे माण्हूअ ते कूड़ा केस दाख़िल करण जो नोटिस वठनि ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ सां गॾु इंसाफ़ फ़राहम कनि।
सकरन मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं काज़ी अली रज़ा सनाई जी रिपोर्ट मुताबिक़ सकरन लॻे ॻोठु 5 मेल में 25 वरनि जे नौजवान माजिद अली वलद महमद यूनुस जत पाण मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकुशीअ जी कोशिश कई, जंहिंखे संदसि वारसनि पारां फौरन तालका अस्पताल सकरन पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां खेसि इब्तिदाई तिबी इमदाद ॾियण बैदि खेसि ॻणतीअ जोॻो क़रार ॾिनो वियो, जंहिं बैदि खेसि 1122 ज़रिए सिविल अस्पताल नवाबशाह आणियो वियो, जिते रतो वधीक वहण बैदि ज़ख़्मनि जा सूर न सहंदे नौजवान फ़ौत थी वियो, जंहिंखे ॻोठु पहुचायो वियो, जितां हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस ज़रिए लाश ॿीहर तालका अस्पताल सकरन आंदो वियो, जितां ज़रूरी कागज़ी कार्रवाईअ बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। होॾां ख़बर पई त फ़ौती नौजवान माजिद जत पंहिंजी पसंदि जी शादी करणु चाही, पर छोकिरीअ वारनि ज़ात ॿी हुअण सबबि संग हुजण खां इनकार कयो। जवाब मिलण ते मायूस थी घर जे छित ते चढ़ी पाण मथां फायर करे ख़ुदकुशी कई आहे, जॾहिं त पुलिस वाक़े जी पहिराइती जांच करे ख़ुदकुशीअ जो असल कारण मालूम करण जी कोशिश करे रही आहे। झरक रिपोर्ट लेखा ॾिनो झरकाई ज़िले काउंसिल इजलास में ज़िले काउंसिल मेंबर ग़ुलाम नबी बबर यूसी झरक मुख़्तलिफ़ मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कंदे चयो त झरक में ज़िले काउंसिल ठटे जे 12 एकड़ ज़मीन जेका ज़िले काउंसिल जी मिल्कियत आहे, उहा ज़मीन झरक नेशनल हाईवे मेन रोड ते आहे, जंहिं ते बासर माण्हू कब्ज़ा करे रहिया आहिनि, जॾहिं त उन ज़मीन ते ज़िले काउंसिल ठटो पारां मार्केट ठाराई वञे त जीअं उन मार्केट में झरक शहर जे रहवासियुनि खे मुनासिब मसवाड़ ते दुकान ॾेई शहरनि खे सहूलियत ॾेई शहरनि जूं ॿीहर रौनकूं बहाल करे सघूं। उन वधीक ॻाल्हाईंदे चयो त चंपेर वंद पावर ते जेकी कंपनियूं आहिनि उन्हनि खां पुछा कई त उन्हनि कंपनियुनि में मक़ामी घणनि माण्हुनि खे रोज़गार ते लॻायो वियो आहे, जॾहिं त उन्हनि कंपनियुनि ते मक़ामी यूसी झंपीर झरक ओंगर ऐं ॿियनि यूसी जा ग़रीब मिसकीन माण्हू रोज़गार ते लॻाया वञनि, जॾहिं त ॿेले खाते जी ज़मीननि ते ॿाहिरीं माण्हुनि खे लीज़ूं ॾिनियूं वयूं आहिनि। इहे लीज़ूं कैंसिल करे यूसी झरक शहर जे रहवासियुनि खे लीज़ करे ॾिनी वञे। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई बेनज़ीर डिस्ट्रिक्ट स्कूल सकरन में स्पोर्ट्स गाला जी शानदार तकरीब ऐं प्रिंसिपल मैडम शफ़क़त आराइन जी मेज़बानी हेठि मुनक़द कई वई, जंहिंजो इफ़्तिताह डीओ सेकेंडरी मोहम्मद सलीम भट्टी, डीओ प्राइमरी मसूद अहमद सैतो, काज़ी जावेद सनाई ऐं मारूफ भट्टी जिन कयो। स्पोर्ट्स गाला में मुख़्तलिफ़ क्लासनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिसो वरितो ऐं बहितरीन कारकर्दगी ॾेखारे मुख़्तलिफ़ रांदियुनि में पहिरियों ॿियों ऐं टियों नंबर ईंदड़ शागिर्दनि खे महिमाननि हथां इनाम पिणु ॾियारिया विया। उन मौक़े ते मोहम्मद सलीम भुट्टे ऐं मसूद अहमद सैतो अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त BDS ऐं ॿारनि जी महिनत ॾिसी ख़ुशी थी रही आहे, पढ़ाई सां गॾु गैर निसाबी सरगर्मियुनि में बि क़ाबिलियत रखनि था। असां हिन स्कूल खे सदाईं मुहतरिक ॾिठो आहे, जंहिंजो सबबु मैडम शफ़क़त आराई ऐं संदसि स्टाफ जी महिनत आहे। उन खां अॻु प्रिंसिपल मैडम शफ़क़त आराई आयल महिमाननि खे आज़ाणो पेश कंदे ॿुधायो त असांजी कोशिशि आहे त BDS जा ॿार तालीम सां गॾु तरबियत बि हासिल करे ऐं सिहतमंद सरगर्मियुनि में पिणु नुमाया रहनि, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह कंहिं हद ताईं कामयाब विया आहियूं। ऐं हिन चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं तालीम खाते जिन स्कूल खे स्पोर्ट जो सामान फ़राहम कयो। उन मौक़े ते मिस कमल चांडियो, मिस महविश, मिस रुबाब ऐं मिस सैरिश ख़ानज़ादा प्रोग्राम खे तरतीब ॾिनो। स्पोर्ट्स गाला में स्पेशल स्कूल जा ॿार पिणु महिमान तौरु शरीक थिया। उन मौक़े ते सकरन प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद खीरियो, काज़ी अली मोहम्मद दायो, नज़ीर अहमद कैसरानी, ग़ुलाम नबी मल्ला, सैयद कुर्बान अली शाह, आदम जमाली, मुमताज़ अली चांडियो पिणु मौजूदु हुआ, जिन ॿारनि जी रांदि ॾिसण बाद खेनि दाद ॾिनो। सिजावर रिपोर्ट इम्तियाज़ मेमण माइटनि मां ख़तरो आहे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। गुलारची शहर जा रहवासी इब्राहिम जोड़ो सिजावल जी अदालत में निकाह करे छॾियो। गुलारची शहर जा रहवासी नारी साहिबा भुट्टो ऐं कमाल खोड़ सूरत सिजावली प्रेस क्लब पहुची साफ़ियुनि खे ॿुधायो त असां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ रज़ा ख़ुशी सां सिजावल जी अदालत में निकाह करे शादी कई आहे, जंहिं त असांजा माइट असांजी जान जा वेरी बणिजी विया आहिनि। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त हनीफ़ खोड़, अनवर खोड़, लतीफ़ खोड़, जलाल खोड़, सचो भुट्टो, अंगारियो भुट्टो ऐं ॿिया असांखे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि IG सिंडी, IG हैदराबाद, SSP बदीन ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त माइटनि मां जान जो ख़तरो आहे, तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं असांखे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे।